उपनिषदनि में चयल आहे कोई कंहिंजे ॿिए लाइ दुखी न थींदो आहे, सभु पंहिंजे लाइ दुखी थींदा आहिनि। कोई कंहिंजे ॿिए लाइ आनंदित न थींदो आहे, सभु पंहिंजे लाइ ख़ुशि थींदा आहिनि। कोई कंहिं ॿिए लाइ न जीअंदो आहे, सभु पंहिंजे मैं लाइ जीअंदा आहिनि। भई मां आहियां। हा, जिन जिन सां असांजो मैं खे सहारो मिलंदो आहे उहे पंहिंजा मालूम पवंदा आहिनि, पंहिंजा आहिनि। ऐं जिन जिन सां असांजे मैं जो विरोध थींदो आहे उहे पराया मालूम पवंदा आहिनि। ऐं जेके मुंहिंजा मैं खे आसरो ॾींदा आहिनि उहे मित्र ठही वेंदा आहिनि। ऐं जेके मुंहिंजे मैं खे खंडित करणु चाहींदा आहिनि उहे शत्रु थी वेंदा आहिनि। ओशो।